सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजाई। ओ माण्हू मानव जीवन जो उद्देश्य सुञाण ऐं नए भारत जो निर्माण कर। साधु वासवानी मिशन जी करता धरता दीदी कृष्ण कुमारी नागपुर में प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित करे देश जे सभिनी युवाउनि खे यही संदेश ॾेई रही आहे। पुणे सां असांजे मीडिया एसोसिएट सिंधियत जे शहदाई श्री नरेश सिंघानी जी हिन ख़बर खे सिंधु दर्शन ताणी मोकिलियो। तिन जो घणो घणो शुक्रिया। सच्चो सतराम। अयोध्या सां साईं सुरेंद्र लाल जेके संत सतराम दास साहिब जा परपौत्र भी आहिनि, तिन जी मौजूदगी में जलगांव जी कृष्ण मानव सेवा संस्था, गोदरी वाला घनश्याम गौ रक्षण संस्था बुधी साईं साहिब जी धुनी सत्संग भजन ऐं कीर्तन। हिन मौके ते एक्स राज्य मंत्री महाराष्ट्र श्री गुरमुख जगवानी पधारिया। मुरलीधर गुरदासानी ऐं संजय मटानी हिन ख़बर के सिंधु दर्शन ताणी मोकिलियो। तिन जो घणो घणो शुक्रिया। सिंधी समाज जी मान वारी संस्था लाडी लोहाणा पंचायत सहयोग ॾिनो। स्वर्गीय सेठ रूपचंद लालवानी जी जी प्रेरणा हुई ऐं स्वर्गीय सेठ उदाराम जेठवानी जिन जो आशीर्वाद हो। तॾहिं ई त ऊना में परम पूज्य सिद्ध गुरु राजा सोमनाथ सामूहिक विवाह समिति 5 जोड़न जो विवाह कार्य संपन्न करायो। हिन मौके ते ऐतिहासिक पालकी यात्रा भी कढी वई। राजकोट सां असांजे मीडिया एसोसिएट सिंधियत जे शहदाई श्री भरत मोटवानी जी हिन ख़बर के सिंधु दर्शन ताणी पहुंचायो। ही झलकियूं आहिनि सतगुरु पर्व ते आयोजित थियल थैलीसीमिया जांच शिविर जी, जेके आयोजित कयो श्री मुरली गुरदासानी जी उपाध्यक्षता वारी संस्था अखंड सिंधी सेवा फाउंडेशन। जलगांव सां मुरली गुरदासानी जी संजय मटानी जी हिन ख़बर के असां वटि मोकिलियो। ये जीत आहे सिंधियुनि जी सिंधियत जी, जेके भारत सरकार पारां सिंधी भाषा जी NCPCL परीक्षा कराई वई आहे। जामनगर सिंधु सेवा ट्रस्ट में, जिते 100 खां बि वधीक प्रतियोगियुनि हिन परीक्षा में भाग वरितो। ही ख़बर असां वटि मोकिली आहे असांजे मीडिया एसोसिएट सिंधियत जे शहदाई श्री भरत मोटवानी जी।